नाज़रीन, हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में ट्रांसफार्म फाटण सबबि मुतासिर थियलनि जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां राब्ते में आहे सलीम मलाह। जी सलीम, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, लतीफ़ाबाद 8 नंबर में जो ट्रांसफार्मर फाटण वारो वाक़ियो थियो, हुन में वधीक हिकु जेको ॿारड़ो आहे उहो फोत थी वियो आहे, जंहिंखां पोइ हुतां जेके फोती ऐं ज़ख़्मी थियल आहिनि उन्हनि जे वारसनि पारां लतीफ़ाबाद नंबर 8 ऐं आटोबान रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वेंदड़ जेके गाॾियूं आहिनि उन्हनि उहे बीहजी वयूं आहिनि। जेके मुतासिर माण्हू आहिनि जिन एहतिजाज कयो आहे उन्हनि पारां तोड़फोड़ बि कई वई आहे। इन्हनि जो चवणु आहे त पुलिस पंहिंजी मर्ज़ी जी FIR कटी आहे, जेका उन्हनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। इन्हनि जो मुतालबो आहे त हिननि जी मर्ज़ी मुताबिक़ FIR कटी वञे। ॿी सूरत में हिननि पारां एहतिजाज जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। जेके एहतिजाज कंदड़ आहिनि उन्हनि पारां तोड़फोड़ कई वई आहे, फसाद कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस खे जेके हुते मौजूदु हुई उनखे पोइते जेको आहे उहो हटण ते जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि मजबूर कयो आहे। सलीम, अवां जी मेहरबानी।